वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। नाज़रीन, मुलाक़ात में सिंध जे मामलनि ऐं जारी तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुराद अली शाह विच में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि गौर वीचार कयो वियो। मुलाक़ात में सियासी मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया, सियासी मामलनि ते सलाह मशवरनि जो सिलसिलो बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात में राणा सनाउल्लाह, मोहम्मद औरंगज़ेब, आज़म नज़ीर तारण ऐं अहमद चीमा समेत वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। अव्हां खे ॿुधायूं पिया हिन अहम ख़बर बाबति। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदासीं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सिंध जे मामलनि ऐं जारी तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मुराद अली शाह विच में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि गौर वीचार कयो वियो। मुलाक़ात में सियासी मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। सियासी मामलनि ते सलाह मशवरनि जो सिलसिलो बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात में राणा सनाउल्लाह, मोहम्मद औरंगज़ेब, आज़म नज़ीर तारण ऐं अहमद चीमा समेत वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। इन अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। नाज़रीन, अव्हां खे ॿुधायूं पिया, मुलाक़ात में सिंध जे मामलनि ऐं जारी तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मुराद अली शाह विच में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि गौर वीचार कयो वियो। मुलाक़ात में सियासी मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। सियासी मामलनि ते सलाह मशवरनि जो सिलसिलो बरक़रार रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात में राणा सनाउल्लाह, मोहम्मद औरंगज़ेब, आज़म नज़ीर तारण ऐं अहमद चीमा समेत वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सिंध जे मामलनि ऐं जारी तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि।